अस्सलाम वालेकुम। अॼु असां कुझु किताब ॾिसंदासीं ऐं उन्हनि जा लेखक जेके आहिनि उहे ॾिसंदासीं। असां पोइ दफ़े जेके STSC जा इम्तिहान थिया या SPSC जेके बि इम्तिहान वठे थी उन्हनि में ॾिठोसीं त किताब ॾाढा ॾियनि था ऐं पुछंदा त हीअ किताब कंहिंजो लिखियलु आहे या वरी इहो पुछंदा त हीअ किताब कहिड़ी सिन्फ़ जो आहे। त इन में जेको आहे अॼु मां सोचियो त आतम कहाणी ऐं सवानाए उमिरी जा जेके किताब आहिनि उन्हनि ते हिकिड़ो वीडियो ठाहे करे तव्हां सां शेयर कयां। ऐं हिन में मां जेके आम मशहूरु किताब आहिनि आतम कहाणियुनि जा ऐं सवानाए उमिरी जा उहे मां शामिलु कया आहिनि ऐं जेके एक्सपेक्टेड बि आहिनि त इहे इम्तिहान में अची सघनि था उहे मां हिन में शामिलु कया आहिनि। इन खां पहिरियां जो मां पंहिंजे टॉपिक ते अचां, तव्हांखे गुज़ारिश अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब कयो। अच्छा, त आतम कहाणी छा खे चइबो, छा खे आतम कहाणी, सवानाए उमिरी छा आहे? हाणे आतम कहाणी खे अंग्रेज़ी में असां चऊं ऑटोबायोग्राफी ऐं सवानाए उमिरी खे चयूं बायोग्राफी। ऑटोबायोग्राफी असांखे ख़बर आहे त उहा हूंदी आहे जेको माण्हू पंहिंजी कहाणी पाण लिखे, ठीकु आहे, उहा हूंदी आहे आतम कहाणी, जेको लेखक बि पाण हुजे ऐं पंहिंजो किसो पाण ॿुधाए, पंहिंजी लाइफ जो, पंहिंजी ज़िंदगी जो जेको आहे सो सॼो बयानु जेको आहे पाण लिखे। ऐं सवानाए उमिरी में वरी छा हूंदो आहे त को ॿियो कंहिंजी ज़िंदगी जे बारे में को किताबु लिखे। मिसाल, मुंहिंजो नालो इमरान आहे ऐं मूं ते को जेको आहे ॿियो कोई बि मुंहिंजी लाइफ ते किताबु लिखे त उहा बायोग्राफी थी वेंदी। ऐं मां पाण पंहिंजी लाइफ ते लिखां त मां जेका ज़िंदगी गुज़ारी आहे उन में सभु कुझु इवेंट्स लिखां त उहा ऑटोबायोग्राफी थींदी। को ॿियो लिखंदो त बायोग्राफी ऐं को पंहिंजो पाण लिखंदुमि त जेको आहे सो उहा ऑटोबायोग्राफी। हीअ आतम कहाणी, हीअ सवानाए उमिरी। अचूं था किताबनि ते। मशहूरु आतम कहाणियुनि जा पहिरियों असां ॾिसंदासीं, उन खां पोइ असां सवानाए उमिरियुनि जा ॾिसंदासीं, ठीकु आहे। त हिन में पहिरियों जेको किताबु आहे उहो साओपन या कारोपन। इहो ॾाढो मशहूरु किताबु आहे, मिर्ज़ा कलीच बेग जी इहा आतम कहाणी आहे। अच्छा, हीअ मिर्ज़ा कलीच बेग जेका आहे पंहिंजी हयाती में इहा लिखी त छॾी हुई लेकिन पब्लिश न कराई, माना शाया न कराई हुई ऐं इनकार कंदो त इहा किताबु मुंहिंजो जेको आहे उहो शाया न कयो वञे ऐं मुंहिंजी वफ़ात खां पोइ इहो जेको आहे सो शाया कयो वञे। इन जे करे 1965 में सिंधी अदबी बोर्ड इहो किताबु छपिरायो। इहो मिर्ज़ा कलीच बेग जी आतम कहाणी जो किताबु आहे। उनखां पोइ जेको ॿिए नंबर ते आहे असां वटि उहो आहे मुंहिंजी आतम कहाणी। हाणे हिन किताब जो नालो किथे मुंहिंजी आतम कहाणी अचे थो ऐं किथे अचे थो मुंहिंजी ज़िंदगी जी मुख़्तसर आतम कहाणी। हीअ जेका आतम कहाणी आहे इहा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जी आतम कहाणी लिखियलु आहे। ऐं हीअ जेका आहे कहाणी पंहिंजी जेका बि आतम कहाणी आहे दाऊद पोटे साहिब जी, पहिरियां हिन हिकिड़े रिसाले में जेको आहे सो नई ज़िंदगी रिसाले जो नालो आहे, उन में क़िस्तवार जेका आहे न छपिराइणु शुरू कई आहे। उनखां पोइ वरी सोचींदा हाणे हिन ते हिकिड़ो जामिया किताबु छो न छपिरायो वञे। त इहो किताबु जेको आहे आतम कहाणी उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जी आहे। अच्छा, उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो दफ़नायल किथे आहे? हे जेको आहे भिटशा में शाह अब्दुल लतीफ़ जी पेरांदी में जेको आहे सो दफ़नायल आहे भिटशा ते, ठीकु आहे, इहो नोट करियो। अॻिते हलूं था। किताब नंबर 3 आहे मुंहिंजी कहाणी मुंहिंजी ज़बानी। हीअ जेका आतम कहाणी आहे सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह, हाणे ॾिसो नालो मां सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह यानी कि साईं GM सैयद साहिबु। साईं GM सैयद जो असुलु जेको आहे मुकमल नालो सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह आहे। उनखां पोइ चौथे नंबर ते जेको किताबु आहे उहो आहे केई किताब। केई किताब बि आतम कहाणी आहे। कंहिंजी आतम कहाणी आहे? रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी जी। ऐं हीअ रईस करीम बख़्श निज़ामाणी मातली जो हो, ठीकु आहे। अॻिते था हलूं। उनखां पोइ असां वटि आहे किताबु दीपक ऐं मल्हार। हाणे हीअ जेका दीपक ऐं मल्हार किताबु आतम कहाणी आहे डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे साहिब जन जी। उनखां पोइ 6 नंबर ते आहे मुंहिंजी ज़िंदगी जा सोना रूपा वर्क। हे बि आतम कहाणी जो किताबु आहे। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी जो आहे इहा आतम कहाणी, ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे असां वटि आहे उनखां पोइ आहे 7 नंबर ते चोलो मुंहिंजे चक में। चोलो मुंहिंजे चक में जेका इहा बि आतम कहाणी आहे हरी दिलगीर जी, ठीकु आहे, हरी दिलगीर जी। ऐं हीअ हरी दिलगीर जेको आहे लाड़काणे जो हो, ठीकु आहे। उनखां पोइ 8 नंबर ते आहे आतम कहाणी जेका आहे उहा आहे आख़िरी पन्ना। आख़िरी पन्ना आतम कहाणी हरी मोटवाणी साहिब जन जी आहे। हीअ जेको आहे हरी मोटवाणी भारत मां निकिरंदड़ कूंज रिसालो उनजो एडिटर बि हुयो, ठीकु आहे। अॻिते हलूं था। उनखां पोइ 9 नंबर ते ऐं 10 नंबर ते ॿ आतम कहाणियूं आहिनि जेके शेख अयाज़ जूं लिखियल आहिनि। जग मिड़ियो ई सपनो, किथे त भञिबो थक मुसाफ़िर। इहे ॿई शेख अयाज़ जूं आतम कहाणियूं आहिनि।
11 नंबर ते आहे कई किताब, हे शायदि पहिरियां बि मां मथे बयानु करेसि, कई किताब रईस करीम बख़्श निज़ामानी जी आतम कहाणी आहे। 12 नंबर ते जेका आहे आतम कहाणी, उन जो नालो आहे मुंहिंजी ज़िंदगीअ जा चंद वर्क। ही पीर आली शाह जीलानी जी आतम कहाणी आहे। 13 नंबर ते आहे सखर सई ॾींहं, ही मोहम्मद इस्माइल उरसाणी जी आतम कहाणी आहे। ऐं 14 नंबर ते आहे ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं, ही जेका आतम कहाणी आहे गोबिंद माली जी आहे। 15 नंबर ते अहम आहे, ही ॾिसो जवाहिर आत्मा कहाणी। जवाहिर आत्मा कहाणी जवाहिर लाल नेहरूअ जी लिखियल जेका आहे आतम कहाणी आहे। कंहिं लिखी आहे जवाहिर आत्मा, जवाहिर लाल नेहरू। पर हिन जो जेको सिंधी में तर्जुमो कयो आहे ॿिनि भाङनि में, पहिरियों भाङे में जेको सिंधी में तर्जुमो कयो आहे उहो प्रोफेसर नारायण दास रतनमल मलकाणी कयो आहे, ऐं ॿियो भाङो जेको आहे जयराम दास दौलतराम कयो आहे। ठीकु आहे, इहे 15 अहम किताब जेके हुया इन ते सिंधी आतम कहाणी ते हुया। हाणे असां चवंदा सवा नाहे उमिरियुनि ते। सवा नाहे उमिरियुनि यानी कि जेके कंहिं ज़िंदगी ते कंहिं ॿिए लिखियूं हुजनि कंहिं जे बारे में। जीअं हाणे मिसाल आहे, पहिरें नंबर ते आहे कुर्बे कलीच। हाणे ही कुर्बे कलीच जेका आहे मिर्ज़ा कलीच बेग जी सवा नाहे आहे, यानी उनजी ज़िंदगी उनजी लाइफ ते लिखियल आहे। लिखी कंहिं आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर लिखी आहे। ठीकु आहे, अॻिते था हलूं। नंबर 2 ते आहे तज़किराए मुशाहिरे सिंध। तज़किराए मुशाहिरे सिंध, ही मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियल जेको आहे सवानयुनि ते किताब आहे। हिन में केतिरे ई बुज़ुर्गनि ते सवा नाहे उमिरियूं लिखियूं अथई। उनखां पोइ 3 नंबर ते आहे उहे ॾींहं उहे शींहं। ही पीर अली मोहम्मद राशिदी जी जेको आहे सो किताब आहे सवा नाहे उमिरियुनि जो, ऐं हिन में जेका आहिनि सो केतिरे ई ॿियनि सिंधी बुज़ुर्गनि जूं हिन में जेके सवा नाहे उमिरियूं आहिनि उहे बयानु कयूं आहिनि। उनखां पोइ आहे जनम गुज़ारिम जनसी। ही जेको आहे GM सैयद जो लिखियल आहे। साईं GM सैयद बि केतिरनि ई बुज़ुर्ग हस्तियुनि जो इन में सवा नाहे उमिरियूं जेके आहिनि सो बयानु कयूं आहिनि। अच्छा, ही नोट कयो त ॿिया किताब साईं GM सैयद जा जेके लिखियल आहिनि, दयारे दिल दास्तान मोहब्बत, नई सिंध लाइ जदोजहद, इहो बि जेको आहे GM सैयद जो लिखियल किताब। जीअं ॾिठो आहे मूं, इहो बि GM सैयद जो। ऐं पैगाम लतीफ़ जेको आहे इहो बि साईं GM सैयद जो लिखियल किताब आहिनि। ठीकु आहे, ही किताब जेके आहिनि इहे सवा नाहे उमिरियुनि जा न आहिनि, हे मां एज़ अ एक्स्ट्रा हिते लिखी छॾिया। उनखां पोइ आहे हू ॾोथी हू ॾींहुं, हू ॾोथी हू ॾींहुं, पीर हसामदीन राशिदी जो आहे इहो। हाणे ही जेको किताबु आहे इहो 2 सिन्फ़ुनि में अचे थो। हिकु त सवा नाहे उमिरि जी बि आहे, ऐं ॿियो सिंध जी तारीख़ बि हिन में समायल आहे, यानी कि 2 शयुनि में अचे थो। हू ॾोथी हू ॾींहुं, इहो पीर हसामदीन राशिदी जो। ठीकु, उनखां पोइ 6 नंबर ते आहे मज़ामीन ख़लील। हे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम ख़लील जो आहे, जंहिंमें ॿियनि जेको आहे सो बुज़ुर्गनि हस्तियुनि जी जेका हिन में सवा नाहे उमिरियूं हिन लिखियूं आहिनि। 7 नंबर ते आहे मिस्किन जहान ख़ान खोसो जी सवा नाहे उमिरि। ही मोहम्मद बख़्श मजनू लिखी आहे। हे आम आहे, एक्सपेक्टेड आहे त इहो सुवालु अची बि सघे थो, इहो नोट करे छॾियो। मोहम्मद बख़्श मजनू जो लिखियल आहे। उनखां अलावा कुझु रिसाला आहिनि जेके उहे नंबर हणंदा आहिनि, माना स्पेशल हिकिड़ो रिसालो निकिरंदो आहे न महीने जो। मिसाल हिन महीने जो जेको आहे अमर जलील नंबर आहे, यानी उन में सॼो जेके बि लिखियलु हूंदो अमर जलील जे बारे में, उनजी लाइफ जे बारे में, उनजे कम जे बारे में लिखियलु हूंदो। त ही अमर जलील नंबर ऐं नसीम खरल नंबर, हे 2 नंबर जेके आहिनि सो हिकिड़े रिसाले पब्लिश कया हुआ, जेको आहे नालो माहवार सोणी रिसालो। इहो बि सुवालु कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि त अमर जलील नंबर जेको आहे सो उहो कहिड़े रिसाले जेको आहे सो शाया कयो आहे, त इहो नोट करे छॾियो। अमर जलील नंबर ऐं नसीम खरल नंबर, इहो माहवार सोणी। ठीकु आहे, त हीउ हुयो अॼु जो असांजो जेको आहे टॉपिक। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।